प्रोग्राम टाइमलाइन से गड आवां असद मुमताज़ नाज़रीन सेनेट जी चूंडन का अॻु हुकुमरान जमात PTI में डफेड़ खुली तौर ते साम्हूं अची रहियो आहे। सिंध में लियाकत जोतोई बलूचिस्तान में यार मोहम्मद रिंद ऐं KPK जा 20 मेंबर पंहिंजी पार्टी खां नाराज़ आहिनि। उन सां गॾोगॾु अॼु KPK जी मलिहा अली असगर जेका हुतां जी MP आहे उनजो बि बयानु आयो आहे त उहा बि पार्टी खां सख़्तु नाराज़ आहे। उन चवणु आहे त वज़ीर आज़म जे इजलास में बि इन करे न वियासीं छाकाणि त असांखे पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइणो, पार्टी में जंहिं तरीक़े सां फ़ैसिला कया पिया वञनि उन में असांखे नज़रअंदाज़ कयो पियो वञे, असां सां मुशावरत न पई कई वञे। हाणे सेनेट जे चूंडनि खां अॻु में PTI जो जेको इहो डफेड़ पैदा थियो आहे इन खे बि हुकुमरान जमात कीअं मुंहुं ॾींदी ऐं इहो डफेड़ सेनेट जे चूंडनि ते केतिरो असरअंदाज़ थींदो, अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त यूसुफ रज़ा गिलानी खां पोइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि हिन वक़्तु एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल नज़र पई अचे। अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी खां जॾहिं इहो सुवालु कयो वियो त हिन वक़्तु तव्हांखे एस्टेब्लिशमेंट कीअं पई नज़र अचे, त उन्हनि जो चवणो त एस्टेब्लिशमेंट अगरि न्यूट्रल आहे त इहा सुठी ॻाल्हि आहे। इहा PP जी क़यादत खे न्यूट्रल थियल एस्टेब्लिशमेंट सेनेट जे चूंडनि खां पोइ उनखे कीअं नज़र ईंदी, अॼु प्रोग्राम में इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे लाल माली साहब, पाण तहरीक इंसाफ़ जा MNA आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर शाहिदा रहमानी, पाण पीपल्स पार्टी जी MNA आहिनि। लाल माली साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। हे को PTI में डफेड़ पैदा असांखे थींदे नज़र पियो अचे। लियाकत जोतोई जहिड़ी क़यादत यार मोहम्मद रिंद ऐं KPK मां 20 मेंबर अव्हां खां नाराज़ आहिनि। अव्हां छा था सम्झो, इहो केरु पियो नाराज़ करे? ऐं जंहिं तरीक़े सां लियाकत जोतोई के इल्ज़ाम मढ़िया आहिनि त 35 करोड़नि जे एवज़ अव्हां सेनेट जी टिकट जेका आहे उहा सैफुल्ला अबरो खे विकिरो कई आहे, कीअं था ॾिसो इन्हनि इल्ज़ामनि खे? ॾिसो, हिकु त तव्हांजी महिरबानी, तव्हां विषू ते अॼु वरी बि मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे त असीं पंहिंजी पार्टी जी ॻाल्हि आवाम ताईं वठी वञूं। तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल 2 सालनि खां मुख़ालिफ़ धुर इहे दावो कंदी रही आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा MNAs असां खां राब्ते में आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जेको जल्द टुटी रही आहे, ख़तम थी रही आहे। असीं जेको हुननि खे पाण सां गॾु वठी रहिया आहियूं MNAs खे, पर तव्हां ॾिठो अहिड़ी का ॻाल्हि न थी ऐं इहा हिननि जी ख़्वाहिश ई जेका पूरी न थी। अॼु बि जेको अपोज़िशन इहा ख़्वाहिश रखे थी त जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में को डफेड़ थी पियो आहे, त ॾिसो असां हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे, इहा वाहिद पार्टी आहे जंहिंमें कारकुन खे बि ॻाल्हाइण जो हक़ आहे, हू ॻाल्हाए सघे थो ऐं पंहिंजे हक़ जो इस्तेमालु ख़ूबसूरती सां कनि था। जेको KPK में इजलास थियो उन में तव्हां ॾिठो त उन ॾींहुं क़ौमी असेंबली जो इजलास बि हो ऐं प्राइम मिनिस्टर उते वियो ऐं जिन खे एतमाद वरितो आहे उते वियो। नंढनि वॾी शिकायतूं यकीनी तौर ते पार्टी कारकुननि खे, MPs खे, MNAs खे, सेनेटर्स खे, हर पार्टी जेके हूंदियूं आहिनि। तव्हां इहो छा तव्हां इहो सम्झो था त नून लीग जा सभु जेके MNAs आहिनि ॾाढा ख़ुशि आहिनि या ख़ुशि हुआ, MPs ख़ुशि आहिनि या ख़ुशि हुआ? तव्हां सम्झो था जहिड़ी तरह खां पीपल्स पार्टी जेको आहे सिंध जी जेको चूंड पंहिंजो वोटनि ते खटी आई आहे, सिंधी माण्हुनि जे वोटनि ते खटी आई आहे ऐं हुननि उहे सीटूं उते नाहे ॾिनियूं ऐं जेके गैर सिंधी ऐं पंजाब मां घुराए उन्हनि माण्हुनि खे उहे सीटूं ॾिनियूं आहिनि, त छा उहे सिंध जा माण्हू पीपल्स पार्टी सां तालुक रखंदड़ सिंधी माण्हू ख़ुशि हूंदा? लाल माली साहब अवां सम्झो पिया त हिन वक़्तु जेको डफेड़ पियो आहे उहो बि अपोज़िशन जो हुन में को किरदारु आहे? न, अपोज़िशन जो किरदारु आहे, को डफेड़ बि कान्हे। इहो तव्हां एग्ज़ैजरेशन आहे मीडिया जी। ऐं तव्हां ॾिसंदव त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां सभई गॾु बीहंदा। तव्हां लियाकत जोतोई साहब जी ॻाल्हि कई, जेको अबरो साहब आहे उनखे टिकट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॾिनो। उन खां पोइ उनजे ख़िलाफ़ जेका शिकायतूं आयूं उहे प्राइम मिनिस्टर ताईं बाक़ाइदे पहुतियूं। प्राइम मिनिस्टर वीडियो लिंक जे थ्रू उन ते वरी ॻाल्हि ॿोल बि कई ऐं हुन फ़ैसिलो कयो त हीउ टिकट रिटेन थींदो ऐं सैफुल्ला अबरो साहब ही इन ते कंटेस्ट कंदो। असांजो जेको पार्लियामेंट्री बोर्ड हुयो जेको बणियल, उन में सिंध मां असांजे गवर्नर साहब उनखे रिप्रेज़ेंट कयो पिए। उन खां पोइ जेको जतोई साहब जी जेका ॻाल्हि आहे, जतोई साहब ख़ानदानी माण्हू आहे, हिकिड़ो सीनियर पॉलिटिशियन आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में हुनजो तमामु घणो वेट आहे ऐं रहंदो। हुनखे शिकायत आहे त बहितर इहो हो त उहो पार्टी ताईं उहो पहुचिया, पार्टी ताईं रही विया। पर जेकॾहिं मीडिया ते ॻाल्हि आई आहे वरी बि अॼु बि इहा अॼु जेका सिंध जे MNAs जी जेका मुलाक़ात थी पार्टी लीडरशिप सां सेनेट चूंडनि जे हवाले सां, उते बि लियाकत जोतोई साहब जे हवाले सां इहा ॻाल्हि थी आहे त यकीनी तौर ते पार्टी हुन के सवाल लाल वाली साहब हुन लियाकत जोतोई साहब जेके सवाल जोतोई साहब जेके बि शिकायतूं हूंदियूं या जेकर हुन वटि अहिड़ी का एविडेंस आहे त उन ते यकीनी तौर ते असीं त चाहियूं शफ़ाफ़ियत। ठीक आहे जेकर हू पॉइंट आउट कयो आहे त जेकर का अहिड़ी का मसइलो थियो आहे जेकर हू
पार्टी जे साम्हूं ईंदियूं त पार्टी जतोई साहिब खे इज़त ॾींदी, रिस्पॉन्ड कंदी ऐं उनजो ज़ालो कंदी। ठीकु आहे, पर लियाकत जतोई साहिब जो इहो सवाल त रिलेवेंट आहे न त पार्टी कहिड़े मयार तहत सैफुल्लाह बुड़ो खे टिकट ॾिनी आहे, मयार कहिड़ो रखियो पार्टी? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ ठही त 15-20 माण्हू हुआ ऐं जॾहिं ही पार्टी ठही ऐं उन खां पोइ माण्हू इन थींदा विया, जेकर इन फ़लसफ़े ते हलिजे त अञा ताईं 12 माण्हू ई हुजनि ऐं पार्टी उते ई बीठी आहे। पार्टियूं वसी दिलि रखंदियूं आहिनि, माण्हू ईंदा आहिनि, माण्हुनि खे क़बूल करणो पवंदो आहे, माण्हुनि खे जेको इहो ख़ासि तौर ते पाकिस्तान जी पॉलिटिक्स में जो गुज़िरियल 70 सालनि में थियो आहे, गुज़िरियल 2-3 ॾहाकनि में जेको थियो आहे, जेकर इहो सोचिजे त हाणे कंहिंखे खणणो ई न आहे त माना पोइ पॉलिटिक्स खे छॾे ॾियणी पवंदी, तव्हांखे उन्हनि खे डायरेक्शन ॾियणो हूंदो आहे, तव्हांजी जेकर क़यादत ठीकु आहे तो सब मामला ठीक थींदा आहिनि। ठीक है। अच्छा डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, आप फरमाइए, ये जो हमें हुक्मरान जमात के मेंबर नाराज़ होते हुए नज़र आ रहे हैं, क्या इनसे अपोजिशन की कुर्बतें बढ़ रही हैं? अपोजिशन ने इनके लिए कोई ग्रीन सिग्नल दिया हुआ है जब ये अब हुक्मरान जमात को अलग होते हुए या उनसे नाराज़गी का इजहार करते इसलिए भी कर रहे हैं क्योंकि ये अगली कैंप इनको आपकी कैंप नज़र आ रही है? डॉक्टर साहब मेरी आवाज़ आ रही है आप तक? डॉक्टर साहब मेरी आवाज़ आ रही है आप तक? अच्छा, असां जो जीअं ई राब्तो हिकु दफ़ो ॿीहर बहाल थींदो डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा खां त इहो ज़रूरु उन खां पुछंदासूं। अच्छा लाल वाली साहब, हाणे असां लियाकत जतोई साहब जी त ॻाल्हि कईसीं, बल्कि यार मोहम्मद रिन साहब जेके पार्टी सां नाराज़गी जो इज़हार कयो आहे, हुनजो त इहो चवणु आहे त 5 मिनट बि वज़ीर आज़म मूंखे टाइम नथो ॾिए ऐं बलोचिस्तान जे हवाले सां सेनेट जी चूंडूं जेके तक़सीम कयूं पियूं वञनि, जेके विरहायूं पियूं वञनि, उन सां बलोचिस्तान सां सिधी साईं ज़्यादती पई थिए, बलोचिस्तान जी क़यादत खे एतमाद में न पियो वरितो वञे, अहिड़नि माण्हुनि खे टिकटूं ॾियारी कयूं पियूं वञनि जिन जो परे परे साईं पार्टी सां को तालुक़ु न आहे। यार मोहम्मद रिज़वान असांजो क़ाबिल एतिराम ऐं पार्टी जो जेको उते अहम रुकन आहे बलोचिस्तान में, ऐं हू कैबिनेट में आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ उनजी सर्विसिस के एक्नॉलेज करे थी। बेसिकली को यार मोहम्मद रिज़वान साहब जे पुट जे टिकट जो मसलो आहे, जंहिंजे करे कुझु इशूज़ थिया आहिनि, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ मेरिट ते ही टिकट ॾियण जो अंदियो ॾिनो आहे ऐं मेरिट ते ही टिकट ॾींदी। जो आगा साहब खे उते टिकट ॾिनो वियो, असांजो सीनियर पार्टी कारकुन आहे ऐं उनजो पार्टी लाइ जेके आहिनि पंहिंजो कुर्बानियूं आहिनि ऐं हू टिकट रिटेन थींदो। यार मोहम्मद रिज़वान साहब जी यकीनी इहा तौर ते इहा शिकायत जाइज़ हूंदी त प्राइम मिनिस्टर साहब टाइम नथो ॾे, इहो ॿियनि माण्हुनि खे आहे जेके मुल्की हालात आहिनि, जेतिरो टाइम ॾियणो पए थो इशूज़ ते जेके डेली क्रॉप अप थियनि था ऐं उन्हनि खे हल करणो पए थो, त यकीनी तौर ते उनजी इहा शिकायत जाइज़ थी सघे थी। बाक़ी टिकटनि जे हवाले सां पाकिस्तान तहरीक इंसाफ बलूचिस्तान में जो आगा साहब के टिकट ॾिनो आहे, उहो सीनियर तरीन वर्कर आहे। ठीक है जी, असांजो राब्तो बहाल थियो है डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा सां। डॉक्टर साहिबा, ये जो हुक्मरान जमात के मेंबरान उनसे नाराज़ होते हुए नज़र आ रहे हैं, क्या इनके लिए अगली कैंप आपकी है? अपोजिशन की कुर्बतें बढ़ रही हैं नाराज़ हुक्मरानों के नाराज़ मेंबरान के साथ? देखिए, जो हुकूमत की मौजूदा सिलेक्टेड हुकूमत की 2.5 साल कारकर्दगी है, उससे तो तमाम वो लोग जो मुंतखब होके आए थे, जो सिलेक्ट होके आए थे, वो सब के सब नाराज और नाला नजर आ रहे हैं। आपने बलूचिस्तान में देखा, यार मोहम्मद रिन साहब ने भी प्रेस कॉन्फ्रेंस की और इससे पहले भी जो टिकट दिए गए वो आपने देखा कितने मेरिट पे दिए गए। इसी तरह कल लियाकत जतोई साहब जो कि इनके सीनियर है, उन्होंने कहा कि 35 करोड़ रुपए लेके सैफुल्लाह अब्रो को टिकट दिया गया। इसी तरह शकूर शाद ने, आमिर लियाकत ने तहफ़्फ़ुज़ात का इज़हार किया फैसल वाडा के हवाले से कि वो एक शख्स जो कि सादिक अमीन नहीं रहा और उसको जो है ये खदशा है कि वो नाअहल करार दे दिया जाएगा इनको अभी, और वो मुस्तकिल इलेक्शन कमीशन में पेश होने से गुरेज कर रहे हैं क्योंकि उन्हें पता है कि वो नाअहल कर दिए जाएंगे। तो अब उनको ये रिवॉर्ड दिया जा रहा है कि उन्हें सेनेट में भेजा जा रहा है एक वो शख्स जो सादिक और अमीन नहीं रहा। अच्छा। इसके अलावा आप ये देखें, केपीके में प्राइम मिनिस्टर अगर कहीं जाता है, किसी भी पार्टी का चीफ मिनिस्टर जाता है, प्राइम मिनिस्टर जाता है, अगर वहाँ मीटिंग कॉल होती है या वहाँ पर लीडर आपका जाता है तो वहाँ पर तमाम नुमाइंदे मौजूद होते हैं। कभी ऐसा हो सकता है कि कोई ये कहे कि जी हम तो मसरूफ है, हम नहीं आ सकते। यानी इनकी जो इस वक्त इनकी जो हालत है, ये चले थे पाकिस्तान पीपल्स पार्टी को तोड़ने, ये कहते थे तमाम अपोजिशन की जमातों ने मिलकर तनहा पाकिस्तान पीपल्स पार्टी ने उनका मुकाबला किया
और आज आप देखें कि सिंध से तीनों सीटें जो है हमने बहुत बड़े मार्जिन के साथ ना सिर्फ कामयाबी हासिल की, ये जो ख्वाब देखते थे कि सिंध असेंबली से इतने अरकान आ रहे हैं और हम जो है ये करने जा रहे हैं, अब असेंबली में ये होगा, तब्दीली आ जाएगी, और आज ये खुद बौखलाए में इनकी बौखलाहट बतला रही है कि इस वक्त हुकूमत कितनी परेशान है। चारों सूबों से इनके खिलाफ आवाजें उठना शुरू हो गई हैं। अच्छा डॉक्टर साहब, मेरा सवाल ये था कि क्या इन नाराज मेंबरान के साथ आपकी कुर्बत बढ़ रही है? उन्होंने आपसे कोई राब्ता किया है या आपकी क़यादत उनसे राब्ता करने की ख्वाहिशमंद है? देखिए जी, ये तो मेंबरान पर होता है कि वो किसे वोट देते हैं, उनका यही तो खुफिया राय शुमारी होती है। इलेक्शन में वोट का हक हर तमाम वोटर्स जो है, चाहे वो एमपीए की शक्ल में सेनेट में देंगे, चाहे एमएनए की शक्ल में सेनेट में अपने उम्मीदवार को देंगे। ये तो उम्मीदवार देखा जाता है कि उसकी माजी के अंदर क्या मुल्क के लिए, क्या पार्लियामेंट के लिए खिदमात रही हैं। यही वजह है कि हमने साबिक वजीर आजम यूसुफ रजा गिलानी जैसी शख्सियत को उतारा है कि जिनके मद्दा आपने देखा कि किस तरीके से हुकूमत बौखला गई उनको उतारने के बाद। और वो ये उनका अपना कमाल होगा कि वो कितने वोट ले सकते हैं, क्योंकि ये जमहूरियत का हुस्न होता है कि आपके अंदर कितनी काबिलियत है, आप वोटर्स को कितना मुतासिर कर सकते हैं, माजी में आपकी क्या खिदमात रही कि वोटर जब अपना वोट इस्तेमाल करेगा तो वो ये सोचेगा कि मैं एक सही शख्स को देने जा रहा हूँ जो आगे जाकर मेरे लिए कारामद होगा, मुल्क के लिए कारामद होगा, पार्लियामेंट के लिए, सेनेट के लिए कारामद होगा। ठीक है। अच्छा डॉक्टर साहब, आज 2 दिन पहले यूसुफ रजा गिलानी साहब ने कहा था कि उनको जो एस्टेब्लिशमेंट है इस वक्त न्यूट्रल होते हुए नज़र आ रही है। आज बिलावल भुट्टो जरदारी साहब ने भी कहा है कि एस्टेब्लिशमेंट का न्यूट्रल होना बहुत अच्छी बात है। तो आप नहीं समझती कि इस तरह का बयान तो बिलावल साहब ने गिलगित के इलेक्शन के दौरान भी दिया था, लेकिन बाद में रिजल्ट आया तो फिर उन्होंने जो इल्ज़ाम लगाए थे हुक्मरान जमात पे, ऐसा ना हो कि सेनेट के इलेक्शन के बाद फिर आपकी अब जो स्टेटमेंट है उसके बिल्कुल बरक्स स्टेटमेंट, अब जो आप स्टेटमेंट दे रही हैं उसके बरक्स आपका स्टेटमेंट आए। देखें जी, सबसे पहले तो ISPR ने भी एक बात वजाहत की कि हम सियासत से दूर हैं। दूसरी बात ये कि अब जो इंतखाबात हुए हैं आपने देखा। जी 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 डॉक्टर साहबा, कि हुकूमत धांधली करने की कोशिश की, लेकिन इलेक्शन कमीशन जानिबदार रहा और इलेक्शन कमीशन ने बिल्कुल गैर जानिबदाराना अपना रवैया अख्तियार किया। यही वो वजूहात हैं कि हम यही चाहते हैं कि तमाम इदारे अपने अपने डोमेन में आज़ादाना तरीके से काम करें। यही पाकिस्तान पीपल्स पार्टी ने इसके लिए जद्दोजहद। जी 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 लेकिन डॉक्टर साहब आज जिस वक्त बिलावल जी डॉक्टर साहब जिस वक्त आज बिलावल साहब ने ये स्टेटमेंट दी थी उसके कुछ ही मिनट के बाद हमने देखा कि मरियम की भी एक स्टेटमेंट आई जिसमें मरियम ने डिस्का में जो इलेक्शन हुआ है उसका इल्ज़ाम ना सिर्फ हुकूमत पे दिया बल्कि उन्होंने तो 2 कदम आगे होकर एजेंसियों को उसमें मुलविस करार दिया है। तो पीडीएम की एक लीडरशिप कह रही है कि एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल है और दूसरी लीडरशिप ये कह रही है कि इलेक्शन में मुलविस होना भी जो है वो एजेंसियों का किरदार है। तो ये आप नहीं समझते कि अब पीडीएम की क़यादत के नैरेटिव भी चेंज हो रहा है? जी नहीं, ऐसा हरगिज नहीं है। देखिए पीडीएम में तमाम जमातें जो शामिल है, हर एक अपना एक व्यू है, नुक्ता नजर है, अपना एक मंशूर है, अपनी पॉलिसी है। लेकिन इसके साथ आप ये भी तो देखें कि हुक्मरान जमात के असद उमर साहब जो कि एक मिनिस्टर हैं और वो ये कहते हैं कि जी, जब उनसे पूछा जाता है तो वो ये कहते हैं कि जो हमारे जो एमएनएज हैं वो एस्टैब्लिशमेंट की तरफ देखते हैं और वो देखते हैं कि एस्टैब्लिशमेंट किस तरफ खड़ी है तो वो उसको वोट देते हैं। अच्छा, तो ये क्या एक सवालिया निशान नहीं है हुकूमत जमात पर? ठीक है। अच्छा लालमाल साहब, वहाँ की पहले सो बिलावल साहब यूसुफ रजा गिलानी साहब जी स्टेटमेंट कहते हैं हिन वक्त एस्टेब्लिशमेंट है न्यूट्रल आहे, ॿिए पासे मरियम ते जे तरीक़े सां संगीन इल्ज़ाम पई मरे उहे त बिल्कुलु बरक्स आहिनि हिननि जी। सर ॾिसो, ॿ टे ॻाल्हियूं तव्हां अर्ज़ु कयां। पहिरीं ॻाल्हि त असां सियासतदाननि खे इहो सोचणु घुरिजे त जीअं हींअर मैडम 2888 फौरी तौर ते नाफ़िज़ करे छॾियो पंहिंजो फैसल वाडा ते ज़्यादती आहे, उनजो केस कंदड़ आहे ऐं उन ते को फ़ैसिलो अञा ताईं नाहे आयो। जी ॿी ॻाल्हि त यूसुफ रज़ा गिलानी साहब हितां खां इलेक्शन कंटेस्ट करे पियो, हाणे हू पीडीएम जो उम्मीदवार आहे जो उम्मीदवार आहे ऐं इहो वज़ीर आज़म आहे जंहिंखे सुप्रीम कोर्ट नाहिल कयो हो, जीअं सुप्रीम कोर्ट खे मुसलसल
जी मैं बात कर लूं तो फिर आप जी लाल साईं जी लाल साईं डिफाई कयो ऐं हुकम मञण खां इनकार कयो ऐं उन ते कोई यकीनी तौर ते नाहिल थियो हो। ही पीडीएम जो उम्मीदवार आहे ऐं पीडीएम आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ खे ख़ुशी आहे त सभु गंदा अंडा हिकिड़ी जेके आहे उहो बास्केट में आहिनि ऐं असांखे हुननि सां को ख़तरो कोन्हे। हिकिड़े हिकिड़े खे अलॻि डील करणो पिया, इन करे सभु हिकिड़ी जॻह ते अची विया आहिनि त पाकिस्तान तहरीक इंसाफ खे तमामु घणी सवलाई आहे त इन पीडीएम खां डील करे। जेसे तव्हां हिन बयान जी ॻाल्हि कई आहे त यूसुफ गिलानी साहब वॾी पहिरीं छाकाणि पॉलिटिक्स में घणो पॉलिटिक्स न पर पंहिंजो एक्टिव पॉलिटिक्स में हींअर घटि इन्वॉल्व हुयो, जीअं थी हुन ॾिठो आहे त हुन यकीनी तौर ते फील कयो आहे त हिते को बि सिलेक्टर न आहे, को बि एस्टेब्लिशमेंट न आहे, हिते माहौल न्यूट्रल आहे ऐं उनजी तस्दीक अॼु बिलावल भुट्टो साहब कई आहे। हाणे ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो हाणे इन तस्दीक थियण खां पोइ हिननि जो जेको बयानी हुयो त ही सिलेक्टेड गवर्नमेंट आहे उहो पंहिंजो पाण पंहिंजी मौत मरी वियो आहे, छाकाणि त हुननि खे हाणे नज़र अचे थो त अहिड़ी का ॻाल्हि हुई कान। अच्छा ॿी तरफ़ ॾिसो अॼु मरियम नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जे एजेंसियुनि ते इल्ज़ाम मढ़ियो आहे इहो डस्का वारी इलेक्शन जे हवाले सां अजीब जेके ॻाल्हियूं कनि हू करे रही आहे। इन जो मक़सदु इहो आहे त पीडीएम पंहिंजा आख़िरी पसा खणे पई ऐं इहो 26 मार्च जो जेको आहे सिज शायदि ही न ॾिसे। कल्ह बि इहा ॻाल्हि कई हुई त 26 मार्च ते जेको ही करण वञनि पिया पंहिंजो एहतजाज या लॉन्ग मार्च, उनजो मक़सदु इहो हूंदो त 3-4 ॾींहं हिननि खे अचण में लॻंदा, 3-4 ॾींहं हिननि खे वञण में लॻंदा ऐं वापसि वञी हिननि खे रोज़ा रखणा पवंदा, छाकाणि जो रमज़ान जो मथां महीनो अची वियो आहे। हिननि खे दुआऊं करणियूं पवंदियूं, जेके हिननि गुनाह कया आहिनि, जेको हिन मुल्क सां हिननि दुश्मनी कई आहे। बाक़ी हिन जो को धरणो न आहे लॻणो, को लॉन्ग मार्च मूंखे नथो लॻे त हिन जो लॉन्ग मार्च कोई इनिशिएट थींदो ऐं बाक़ी जेकर कनि था त पाकिस्तान तहरीक इंसाफ तयार आहे हिन जे लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण फेस करण लाइ। फिलहाल कंफ्यूजन जो शिकार आहिनि त ख़र्चो केरु कंदो। ठीक है इहो इन्हनि खां ई मालूम कयूं था। इहो लाल साईं इहो शाहिदा रहमानी साहब खां ही मालूम किया। शाहिदा रहमानी साहब, लाल माली साहब कह रहे हैं कि अब अगर इस तरह की स्टेटमेंट आ रही है कि एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल है तो फिर ये दर हकीकत अपने ही जो इनका नैरेटिव रहा है, अपना जो इनका बयानिया रहा है, ये उसके बयानी के बरक्स हैं जिसमें ये कहते रहे हैं कि हुकूमत सिलेक्टेड है, हुक्मरानों को सिलेक्टर्स ने लाए हैं। तो ये तो दर हकीकत अपने ही बयानिए की इनहराफी कर रहे हैं। ऐसा हरगिज नहीं जुनैद। देखें, जब 2018 में सिलेक्टेड हुकूमत आई और सिलेक्टर्स ने इनको लेकर आए तो 2.5 साल में इनकी नाअहली की वजह से आज अवाम पर जो तबाही आई है, जो ये आपने देखा कि इलेक्शन के जो नताइज हैं उन्होंने वाज़े तौर पे ये पैगाम दे दिया पाकिस्तान के अवाम के, वो उसको मुस्तरद कर चुके हैं पीटीआई को। और वो जो थोड़ी बहुत तब्दीली का ख्वाब लेके कुछ वोटर्स निकले भी थे, उन्होंने उनको भी ना सिर्फ मायूस किया। इस वक्त महंगाई की सूरत में जो इस वक्त अवाम के ऊपर तबाही मुसल्लत हुई है, जो महंगाई का सुनामी मुसल्लत किया है कि अवाम इनको रिजेक्ट कर चुके हैं, मुस्तरद कर चुके हैं। अब इनका अपना नैरेटिव आज देखेंगे, इमरान खान साहब कह रहे हैं हम तो महंगाई खत्म करने आए थे, हम तो गुर्बत खत्म करने आए थे, बल्कि इन्होंने गरीब को खत्म कर दिया। इस वक्त गरीब जिस हालात में गुजारा कर रहे हैं कि इमरान खान साहब के 2 लाख में गुजारा नहीं हो रहा और ये अवाम को कहते हैं कि 12 या 15 हज़ार रुपए में गुजारा करें और नौकरियों से निकाल दिया। ये 1 करोड़ नौकरियां देने आए थे, 50 लाख घर देने आए थे और इन्होंने लोगों को बेघर कर दिया है। तो जब ये हालात होंगे तो अवाम तो इनको मुस्तरद कर चुके हैं। अब ये कि हमारा बयानिया चेंज नहीं हुआ। 2018 के इंतखाबात को चुराया गया था। 2018 में एक नाअहल लोगों का टोला जो है इस मुल्क में मुसल्लत किया गया था, जिसकी वजह से पार्लियामेंट जो है मुअल्लक हो गई है। पार्लियामेंट में कोई कानून साजी नहीं हो रही, ये ऑर्डिनेंस के थ्रू पार्लियामेंट चलाते हैं। आप खुद सोचें कि पार्लियामेंट को आज 1 हफ्ते से ज्यादा हो गया चलते हुए, जिसमें बामुश्किल 3 घंटे पार्लियामेंट का इजलास चला है। ये रोज छुट्टी दे देते हैं। कल पीर के दिन इजलास होना था, 1 घंटे हुआ, कल भी 1 घंटा बामुश्किल चल सका। बुध जुमेरात छुट्टी दे दी गई। क्यों छुट्टी दी गई? हम क्यों इस्लामाबाद में आके अपने घरों को छोड़ के बैठे हैं? क्यों नहीं असेंबली के इजलास को चलाया जा रहा है? क्यों नहीं असेंबली का बिजनेस होता है? हम अपनी मेहनत करके सवालात, कॉलिंग अटेंशन, दीगर इश्यूज को असेंबली में लाना चाहते हैं। क्यों इन्होंने पार्लियामेंट को ताले लगाए? ठीक है जी लाल साईं जी, ये वादा करें कि ये कोरम पॉइंट आउट नहीं करेंगी। ये अपोजिशन का राइट होता है, हुकूमत का काम होता है तो आप राइट पूरा करें। ये हुकूमत का काम होता है कि कोरम को पूरा करें। आप अपना गुज़िश्ता 5 साल भूल गए कि आप किस तरह कोरम पॉइंट आउट करते थे,
जैसे इजलास शुरू होता था आप करते थे, लेकिन आप सोचे आप कहते थे हुकूमत का काम है। जी एक आप जरा बारी बारी बात करें। लालवाणी साहब इहो जेको एक त जेका शाहिदा रहमानी के सवाल उथारिया उन्हनि जा जवाब ॾींदो ॿियो चीफ जस्टिस जा रिमार्क्स आया आहिनि। एक आइनी पिटीशन हले थी पई सेनेट जे चूंडनि जे हवाले सां। उन्हनि चयो जॾहिं आइन में सेनेट जी चूंडूं ॻुझे नमूने सां आहिनि लिखियलु आहे त पोइ त ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। हाणे सुवाल इहो आहे त अगरि इन तरह जो को फ़ैसिलो अचे थो पियो त पोइ अव्हां जी मोरली पोज़ीशन कहिड़ी हूंदी? अच्छा महिरबानी। हाणे हिकिड़ो त जेको पार्लियामेंट जे हवाले सां त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्लियामेंट के बारे में सीरियस आहे। पाकिस्तान ते इमरान खान जॾहिं शुरू में पहिरें ॾींहुं आयो हुन इहो ऐलान कयो त हर हफ़्ते असेंबली में अचणु चाहियां थो ऐं अची तव्हांजे सवालनि जा जवाब ॾियणु चाहियां थो। हीअ अपोज़िशन हुई जंहिं हुन एहतजाज कयो, हुनखे असेंबली में ॻाल्हाइण न ॾिनो ऐं इन हीअ जेको तरमीम आई उन जी हिन पार्टी मुखालफ़त कई। हाणे ही जेके असांजी परफॉर्मेंस ते सवाल उथारे पई मैडम त 15 सालनि खां मुसलसल पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे उहो हुकूमत में आहे सिंध में ऐं 18 तरमीम खां पोइ हुनखे तमामु घणा इख्तियारात आहिनि। उहो तालीम जा, सिहत जा, इवन हींअर कणक जो अटे जो अघु बि ॾिठो उहो सिंध में सभिनी खां वधीक हो। पंजाब में KPK में इन खां 400 रुपया पर मण ते घटि हो। त हुते जेको तालीम जो हशर थियो, हुते जेको सिहत जो हशर थियो आहे, हुते जेको सिंध जे माण्हुनि सां वेदन आहे, सिंध जे माण्हुनि सां हीअ त हलीम आदिल शेख सां ही जेको हींअर हिननि कई आहे जेका सियासी इंतकाम जो निशानो बणायो आहे, उहो अपोज़िशन लीडर हो। हू कराची सिटी में गिरफ़्तार थियो, इन करे हुनखे हाईलाइट थियो। पर सिंध जे माण्हुनि सां जेको ही अंदर पंहिंजो ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में कनि था, मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़ुल्म कनि था, उमेर रबाब जी ख़ानदान खे हुननि ख़तमु करे छॾियो त इहो हुननि जो शाख़्शानो आहे। हा जेके तव्हां ॻाल्हि पुछो पिया सुप्रीम कोर्ट ते जेका ॻाल्हि कई आहे जेका नई ॻाल्हि नाहे। सुप्रीम कोर्ट हमेशह चयो आहे त असीं आइन खे इंटरप्रेट कयूं था, आइन जो असीं तर्जुमो कयूं था, आइन खे असीं एक्सप्लेन कयूं था। आइन ठाहिण अमेंडमेंट करणु इहो पार्लियामेंट जो राइट आहे। हाणे हुन सां गॾु अॻियां हिकिड़ी ॻाल्हि कई आहे जेको तव्हांखे सम्झण जी ज़रूरत आहे, उहो इहो आहे त आर्टिकल 226 जेको आहे उन तहत सेनेट जूं जेके इलेक्शन्स आहिनि ॿ टे ॻाल्हियूं कयूं आहिनि। आर्टिकल 226 जे तहत सेनेट जो इलेक्शन्स सीक्रेट आहिनि या न आहिनि, उन ते लागू थिए थो या नथो थिए। नंबर 2 जेको इहो प्रोपोर्शनेट सिस्टम आहे सिंगल ट्रांसफर वोट जो, उहो इन ते लागू थिए थो या नथो थिए। अच्छा ही जेको आर्टिकल आहे सभिनी इलेक्शन्स खे खुफ़िया रखे थो या कुझु छाकाणि हीअ बॉडी आहे, सेनेट हिकिड़ी बॉडी आहे ऐं स्पीकर प्राइम मिनिस्टर ये ऑफिसेस आहिनि, या सभिनी लाइ आहे या बॉडी लाइ ऑफिस लाइ या सिर्फ़ ऑफिसेस लाइ आहे। सो सुप्रीम कोर्ट जो इन जेको तव्हांजो सवाल इन जे पोयां पाकिस्तान तहरीकी इहा ई वॾी इख़लाक़ी फतह आहे त हुन इन खे करप्शन खे ख़तम करण लाइ पार्लियामेंट में चोर पार्टियूं रहियूं आहिनि, करप्ट पार्टियूं रहियूं आहिनि, उहो कंहिं बि सूरत में नथियूं चाहिनि। ठीक है डॉक्टर शाहिदा रहमानी साहब मुख्तसरन बचाइए कि एक तो लाल बाली साहब ने जो आपने कहा कि अब असेंबली के इजलास नहीं होते आप कोरम की निशानदेही नहीं करेंगी, और दूसरी बात जो कह रहे हैं कि हमने तमाम करप्ट लोगों को साथ में बिठा दिया, ये हमारी कामयाबी है। देखिए जी, सबसे पहली बात तो ये कि हुकूमत का काम होता है कि कोरम पूरा करे और अपोजिशन का काम होता है कि वो निशानदेही करती है। ठीक है, माजी में ये करते रहे। नंबर 2 ये इन्होंने जिस तरीके से, अब आप खामोशी से सुना, मैंने आपको सुना है, जिस तरीके से इन्होंने माजी के अब करप्शन का किया और आज इन्होंने तमाम लोगों को जो टिकट दिए, इनके अपने लोग कह रहे हैं 35 करोड़ रुपए लेकर, इसका मतलब है कि करप्शन सबसे ज्यादा एमनेस्टी इंटरनेशनल कह रही है कि इनके दौर में बढ़ी। नंबर 3 ये कि इन्होंने सिंध की बात की, अलीम अली शेख अपोजिशन लीडर है, वो क्या करने गए थे जब एक इलेक्शन कमीशन का नोटिफिकेशन है कि कोई दूसरे हल्के का MNA MP वहां नहीं जाएगा, आप मुसल्लह अफराद के साथ 50 लेके क्या पोलिंग स्टेशन पता करने गए थे? जमीनों पे कब्जे करते करते आप पोलिंग स्टेशनों पे कब्जे करना चले गए। ये वहां क्या वोट कास्ट करने गए थे? ये वो दहशतगर्दी करने गए थे जो उन्होंने वहां फायरिंग की, जिसके तहत आज आपका अपोजिशन लीडर याद आ रहा है आपको। अगर आप इतने ऑनेस्ट होते तो आपने जो अपोजिशन लीडर नेशनल असेंबली का गिरफ्तार है, जो 1.5 साल से खुर्शीद शाह साहब गिरफ्तार है और पंजाब के अपोजिशन लीडर गिरफ्तार है, जब भी आप आवाज उठाते
जब भी आप आवाज उठाते हैं, लेकिन उसके लिए आपने आवाज नहीं उठाई, आप करप्ट करते रहे, एक के ऊपर आप जुर्म साबित नहीं कर सके। इनका तो जुर्म तमाम कैमरों ने महफूज कर लिया, जिस तरह उन्होंने हमले किए, जिस तरह फायरिंग कराई, जिस तरह वो वहां पर पोलिंग स्टेशन पर पहुंचे थे, जिस तरह वो वहां, तो वो तमाम चीजें तो ऑन रिकॉर्ड है। लेकिन यहाँ पर आपने झूठे इल्जामात के तहत, आपने पॉलिटिकल विक्टिमाइजेशन के तहत अपोजिशन लीडर, नेशनल असेंबली सैयद खुर्शीद अहमद शाह, ख्वाजा आसिफ, सबको गिरफ्तार करके आप बंद करके अपनी फतह समझते हैं। और जब आपका एक रंगे हाथों पकड़ा जाता है तो आप उसके लिए आप दलाइल देते हैं। ये तो मत करें, इतना जुल्म तो मत करें। बहुत शुक्रिया डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, लाल माली साहब बिन मौजूद मेहमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन हिते वठो था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। अॼु सेनेट जे चूंडनि जे हवाले सां पिटीशन में जस्टिस चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद इहे रिमार्क्स ॾिना त जॾहिं आइन चवे थो पियो त खुफ़िया वोटिंग जे हवाले सां त पोइ इहा ॻाल्हि ख़तमु आहे, जॾहिं आइन वज़ाहत करे थो पियो त वोटिंग खुफ़िया थियणी आहे त पोइ इहा ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। हाणे अने प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासूं त आइन छा थो चवे, हीअ को सेनेट जे चूंडनि वारो मामिलो आहे, छा इहो आइनी मामिलो आहे, क़ानूनी मामिलो आहे, ऐं अगरि खुफ़िया वोटिंग जे हवाले सां चीफ जस्टिस जा इहे रिमार्क्स अचनि था पिया त पोइ इम्कानी तौर ते फ़ैसिलो कहिड़ो ईंदो, इन ते ई ॻाल्हाईंदासूं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणो जस्टिस रिटायर्ड जनाब शाइक़ उस्मानी साहब। शाइक़ साहब प्रोग्राम में खुश आमदीद। शाइक़ साहब सबसे पहले तो आप इस रिमार्क्स को कैसे देख रहे हैं, क्योंकि ये मामला जो है काफ़ी दिनों से चल रहा है और अब चीफ जस्टिस साहब का आज ये रिमार्क्स देना कि अगर आइन खुफिया वोटों के हवाले से वाज़ेह है तो फिर बात ख़त्म हो जाती। जी ये तो देखिए शुरू से ही ये बात सामने थी कि ये जो रेफरेंस था ये प्रेसिडेंट ने पेश किया था अंडर आर्टिकल 186 जो कि एडवाइजरी जुरिस्डिक्शन का आर्टिकल है कॉन्स्टिट्यूशन में। जब प्रेसिडेंट कोई चीज़ समझता है, कोई चीज़ समझ नहीं आती, कुछ होता है तो कोर्ट से उसकी एक्सप्लेनेशन चाहता है। अब इस एडवाइजरी जुरिस्डिक्शन में सुप्रीम कोर्ट कोई डिटेल्ड चीज़ें उसको एग्जामिन नहीं कर सकती, वो सिर्फ ये कह सकती है कि आइन में क्या लिखा हुआ है। और आइन में साफ लिखा हुआ है कि सिवाय प्राइम मिनिस्टर के और चीफ मिनिस्टर के इलेक्शन के सारे इलेक्शन कॉन्स्टिट्यूशन के नीचे जो हैं वो सीक्रेट बैलेट से होंगे जी। तो सुप्रीम कोर्ट को कोई किसी किस्म की कोई गुंजाइश नहीं थी कि इसमें कुछ कर सके या कोई इंटरप्रिटेशन कर सके। तो शुरू में यकीनन इतने दिन केस चला और उन्होंने प्रोब किया, पूछा, चीजें पूछी, ये किया वो किया, वो तो कोर्ट का एक तरीका है जी। वो कोर्ट सारी कोर्ट्स करती हैं ये, लेकिन इवेंचुअली फैसला वही होता है जो कि आइन में है जी। और आइन में साफ लिखा हुआ है और जो आज चीफ जस्टिस साहब ने कहा वो वही कहा जो आइन में लिखा हुआ। अच्छा जस्टिस साहब, कल की अगर हम कल जो इस हवाले से पूरे दिन कोर्ट में मामला चले तो एक रिमार्क्स ये भी आया, जस्टिस एजाजुल हसन ने ये रिमार्क्स दिया था कि ये मामला जो है वो आइनी है या कानूनी है। तो आपकी नज़र में क्या लगता है कि ये मामला क्या आइनी है या कानूनी है? ये तो सरासर आइनी है क्योंकि आइन में लिखा हुआ है ऑल इलेक्शंस, कोई एक्सेप्शन नहीं है, ऑल इलेक्शंस एक्सेप्शन जो है वो ये है चीफ मिनिस्टर और प्राइम मिनिस्टर का इलेक्शन, बाकी सारे इलेक्शन जो हैं वो सीक्रेट बैलेट से होंगे। तो इसमें तो कोई गुंजाइश नहीं है, सुप्रीम कोर्ट के पास कोई पावर नहीं है जी कि वो आइन में कोई तरमीम कर सके। ये पावर सिर्फ पार्लियामेंट की है और पार्लियामेंट। अच्छा जैसे साहब ये मैं आपसे समझना चाहता हूँ और अब नाजरीन भी ज़ाहिर समझना चाहते हैं कि अगर आप ये फरमा रहे हैं कि ये मामला आइनी है तो फिर आइन को इसको डील कैसे करना पड़ेगा, और अगर ये मामला कानूनी होता तो फिर इसको डील कैसे करना पड़ता? देखिए कानूनी होता तो फिर तो ठीक है, फिर एक नेशनल असेंबली जो है वो एक बिल पेश करती, उसको पास कर देती, सेनेट उसको अप्रूव कर देती, वो लॉ बन जाता। जिस तरह वो एक्सटेंशन वाला मामला जो था चीफ आर्मी स्टाफ का, उसमें उन्होंने यही कुछ किया था। लेकिन यहाँ पे तो वो बात है ही नहीं, यहाँ पे तो साफ आइन में चीज लिखी हुई है और जो चीज आइन में लिखी हुई है उसको कोई किसी तरीके से चेंज नहीं कर सकता, सुप्रीम कोर्ट भी चेंज नहीं कर सकता, सुप्रीम कोर्ट भी नहीं कर सकती। और फिर ये मामला जो है वो ज़ाहिर पार्लियामेंट में जाएगा और पार्लियामेंट ही को इसका मामला कोई ना कोई हल अगर चाहे तो 2/3 मेजॉरिटी से इसको चेंज कर सकते जी। अच्छा जैसे साहब अगर ये मामला आप समझ रहे हैं कि आइनी मामला है, अगर कल कोई फैसला आ जाता है सुप्रीम कोर्ट का इस हवाले से तो फिर सदारती रेफरेंस की क्या पोजीशन बचती है? अब सदारती रेफरेंस किस स्टेटस में होगा? सदारती रेफरेंस तो इनफैक्चुअस हो जाएगा, बेकार हो जाएगा।
सदारती रेफरेंस तो होना ही नहीं चाहिए था, जो उन्होंने किया वो गलत किया और उसकी जरूरत ही नहीं थी, ना करना चाहिए था वो। उसकी तो कोई पोजीशन कोई स्टेटस नहीं है, खत्म हो जाएगा वो जो है वो ख़त्म हो जाएगा। जैसे साहब आप हमारे साथ ही रहिए। इस वक्त में ज्वाइन किया मुल्क के नामवर तर्ज निगार और कानूनदान जनाब शहाब ओस्तो साहब। शहाब ओस्तो साहब अवां कीअं पिया ॾिसो जस्टिस गुलज़ार अहमद अॼु जा रिमार्क्स जॾहिं आइन चवे थो पियो ॻुझी वोटनि जे हवाले सां त पोइ ॻाल्हि ख़त्म थी वञे? ॾिसो मां सम्झां थो त जेका हिन वक़्तु ऑब्ज़र्वेशन आई आहे चीफ जस्टिस साहब जी उहा बिल्कुलु दुरुस्त आहे जी। ऐं आइन में को अहिड़े क़िस्म जो कंफ्यूजन आहे ई कोन। 226 जेको शिक आहे उन में क्लियरली लिखियलु आहे जी। तो इहो ऑब्ज़र्वेशन पहिरियों अचणु घुरिजे आहे। शायदि इहो जेको एतिरो अरसो अभाम रहियो आहे ऐं जेको बहस मुबाहिसो रहियो आहे उनजी गुंजाइश ई न हुजे आहे। शुरू में सुप्रीम कोर्ट में जेके सवाल उथारिया विया ऐं जंहिं क़िस्म जा ऑब्ज़र्वेशन्स कुझु ॾिना विया उन सां यकीनन हिकिड़ो कंसर्न पैदा ज़रूरु थियो जी त इहो जेको मामिलो आहे शायदि ॿिए तरफ़ थो वञे। ऐं उनजो रद्दमल बि तव्हां ॾिठो त सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जे तरफ़ां मेजर पॉलिटिकल पार्टीज़ जे तरफ़ां जी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन्स में इन प्रोसीडिंग में जेको आहे सो पार्टी थियण जी दरख़्वास्तूं अची वियूं जी ऐं काफ़ी इन ते हिकिड़ो रिएक्शन पैदा थियो जी। सो इहा सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में चीफ जस्टिस साहब जो जेको इहो मौक़िफ़ आहे बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं जेतिरो जल्दी थी सघे हिनखे ख़तमु कनि, हिकिड़ो ऑर्डर करे छॾनि। हिन खां पोइ छाकाणि त जेकॾहिं हाणे सेनेट जूं इलेक्शन्स शुरू थी वियूं आहिनि, हूअं ई शेड्यूल अनाउंस थी वियो आहे, तो हाणे हिन ते वधीक कंफ्यूजन न थियणु घुरिजे। जी अच्छा शहाब ओस्तो साहब काल जेको अटॉर्नी जनरल उहो पियो चवे त अगरि सुभाणे ताईं इहो मामिलो हल नथो थिए त पोइ उनखे 3 मार्च ते सेनेट जी चूंडूं थींदे नज़र नथियूं अचनि। अवां सम्झे पिया त हीउ मामिलो अगरि डिले थींदो वेंदो त पोइ उनजा असर जेके आहिनि उहे सेनेट जी चूंडूं ते थींदा ऐं सेनेट जी चूंडूं अव्हां खे बि छा डिले थींदे नज़र अचनि पई? न मां नथो सम्झां सेनेट जूं चूंडियूं डिले थींदियूं, न हुनजो को जवाज़ आहे। सुप्रीम कोर्ट अञा काफ़ी ॾींहं पिया आहिनि। सुप्रीम कोर्ट मुंहिंजे ख़्याल में 1 या 2 ॾींहंनि में सुभाणे शायदि वरी ॿीहर रखियो अथऊं जी। पोइ इहो मुंहिंजो त ख़्यालु इहो आहे त सुभाणे या परीहं इहो अनाउंस थी वेंदो डिसीशन ऐं सेनेट जूं चूंडूं जेके आहिनि पोस्टपोन न थींदियूं मुंहिंजो न आहे ख़्याल ऐं को जवाज़ बि कोन्हे पोस्टपोन करण जो। छाकाणि त को अहिड़ो कानूनी को मुंझारो त आहे कोन, सिंपल ॻाल्हि आहे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट छा पर जेके हिकिड़ो आम वकील बि जेकॾहिं तव्हां असां बि पढ़ंदासीं त हुन में को अभाव ई कोन्हे, सिर्फ़ु सुदो सां लिखियलु आहे त जेके बि आइन जे तहत इलेक्शन थींदियूं उहे ॻुझे वोट सां थींदियूं जी। पोइ सुप्रीम कोर्ट मुंहिंजो न आहे ख़्याल त हिन में डिले कंदी या करणु घुरिजे। अच्छा ठीक है। अच्छा जस्टिस साहब, जस्टिस शाइक उस्मानी साहब, ये जो कल एक और भी रिमार्क्स आया था कि कोई ऐसा तरीका हो जिसमें वोट भी डाला जाए और उनकी शनाख्त जो है वो भी ना हो पाए, तो आप समझते हैं कि कोई इस तरह का कोई तरीका है कि जिसमें वोट भी कास्ट हो जाए और शनाख्त भी ना हो और ये पता भी चले कि वोट जो है वो किसको डाला गया? जस्टिस शाइक उस्मानी साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। जीअं इहो राब्तो बहाल थींदो त असां उनखां ज़रूरु पुछंदासीं। शाह बसो साहब, काल इन तरह जा रिमार्क्स बि आया त तव्हां वोट बि कास्ट थी वञे, कोई अहिड़ो तरीक़ो हुजे जंहिंसां वोट कास्ट बि कयो वञे ऐं शनाख्त बि न थी सघे ऐं ख़बर बि पए त इहो वोट जेको आहे उहो काॾे वियो आहे। अच्छा, असांजो राब्तो कम्युनिकेशन जो गैप थियो आहे, त जीअं ई राब्तो बहाल थींदो त असां पंहिंजे मौज़ूद जेके असांजे तर्ज़ निगार आहिनि ऐं कानूनी माहिर आहिनि हिन खां इहो ज़रूरु मालूम कंदासीं। हाणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद अॼोके जेका पिटीशन थी उन में रिमार्क्स ॾिना आहिनि त आइन अगरि चवे थो पियो ॻुझी वोटनि जे हवाले सां त पोइ इहा ॻाल्हि ख़तमु थी वञे ऐं हीउ मामिलो जेको आहे उहो ख़तमु थियणु घुरिजे। जॾहिं तक गुज़िरियल ॾींहुं अटॉर्नी जनरल जो इहो चवणु हो त अगरि अॼु ताईं इहो मामिलो हल नथो थिए त पोइ इलेक्शन सेनेट जो इलेक्शन उनखे डिले थींदे नज़र अचे पियो। इहो मामिलो काफ़ी ॾींहंनि खां हले थो पियो त सेनेट जो इलेक्शन ओपन बैलेट जे हवाले सां थियणु घुरिजनि या ॻुझी वोटिंग जे हवाले सां थियणु घुरिजनि। हिन में हाणे सियासी पार्टियूं बि हुन में फ़रीक़ आहिनि, हुकूमत बि फ़रीक़ आहे। हुकूमत चीफ जस्टिस सदर पाकिस्तान आरिफ अलवी साहब इन हवाले सां ऑर्डिनेंस भी जारी करे चुको है। असांजो राब्तो बहाल थियो है जस्टिस शाइक उस्मानी साहब सां इहो मालूम कंदासीं। जस्टिस साहब, कल एक और रिमार्क्स आया था जिसमें ये कहा गया था कि वोट भी डाला जाए, कोई ऐसा तरीका है कि जिसमें वोट भी डाला जाए, उनकी शनाख्त भी ना हो और पता भी चले कि वोट जो है वो कहाँ डाला है। क्या आप समझते हैं कोई इस तरह का कोई तरीका है?
देखिए वो तरीका हो या ना हो, ये तो पार्लियामेंट ने देखना है ना, ये सुप्रीम कोर्ट ने नहीं देखना। सुप्रीम कोर्ट का काम नहीं है। सुप्रीम कोर्ट ने तो देखना है कि आइन में क्या लिखा हुआ है। आइन में साफ लिखा हुआ है, जो मैंने आपको बता दिया। तो ये सब चीजें मेरे ख्याल में सुप्रीम कोर्ट चाहती थी, क्योंकि ये वीडियो वगैरह आ गई थी सामने और लोग आर्गुमेंट कर रहे थे, तो उन्होंने सोचा कि भाई इसमें जरा पूछा जाए। तो ये जो सुप्रीम कोर्ट क्वेश्चंस करती है, इसके मतलब ये नहीं कि उन्होंने कोई फैसला कर लिया, इसके मतलब ये कि वो सब प्रोब कर रही हैं, देख रही हैं कि भाई क्या है, लोगों के व्यूज क्या है। तो फैसला जो है वही होता है जो आइन में होता है। तो इस वजह से मेरे ख्याल में जो रिमार्क्स आज आए हैं, इससे जाहिर होता है कि सुप्रीम कोर्ट फाइनली इस नतीजे पे पहुंची है कि जो आइन में लिखा है वही फैसला होगा। और चाहिए ये था कि सुप्रीम कोर्ट को तो पहले दिन ही ये इस मामले को बर्खास्त कर देना चाहिए, खत्म कर देना चाहिए। जी जी शायक साहब, हमने देखा है कि बाज़ केसेस में यूं भी होता है कि रिमार्क्स जो हैं वो एक तरफ हमें नज़र आते हैं और फिर डिसीजन जो है वो बिल्कुल उसके बरक्स आता है। बिल्कुल वो होता है, वो एक तरीका है, कोर्ट का तरीका है। देखिए कोर्ट के अंदर जो है ना एक किस्म की एक बातचीत होती है लॉयर्स की, वकीलों की और कोर्ट की। कोर्ट सवालात पूछता है, वकील जवाब देते हैं, फिर कोर्ट चाहता है कि कोई और चीज पूछे और पूछता है, जिसको कहते हैं ना प्रोबिंग, कि भाई उनसे पूछा जाए क्या हो। तो उस तरह से करते हैं, लेकिन इसके मतलब ये नहीं कि उन्होंने फैसला कर लिया। फैसला वही होता है जो इवेंचुअली होता है, और फैसला हमेशा आइन के मुताबिक होता है। अच्छा शायक साहब, रिमार्क्स की कितनी अहमियत है इस तमाम तर मामलात में? और जब चीफ जस्टिस साहब रिमार्क्स की अहमियत निल है, जीरो। रिमार्क्स की कोई अहमियत नहीं। बहुत शुक्रिया जस्टिस शाइक उस्मानी साहब हमें वक्त देने के लिए। नाज़रीन, जस्टिस रिटायर्ड शाइक उस्मानी साहब जो तजुर्बो ॿुधो, उन्हनि चवणु आहे त जेको रिमार्क्स आहे उनजी का अहमियत कोन्हे, की हीअ को फ़ैसिलो अचे थो पियो, असांखे बाज़ारि नज़र अचे थो पियो, उहो हाणे फ़ैसिलो सुठो थींदो। हाणे ॾिसणो इहो आहे त सुप्रीम कोर्ट इन हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो थी ॾिए, छाकाणि त इन सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले तां न सिर्फ़ु सियासी पार्टियुनि खे इंतज़ारु आहे, बल्कि सॼी क़ौम खे इंतज़ारु आहे। 3 मार्च ते सेनेट जूं चूंडूं थियणियूं आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो इहो तयन कंदो त 3 मार्च जूं जेके चूंडूं आहिनि उहे ओपन बेल जे हवाले सां थियणु घुरिजनि या ॻुझी वोटनि जे हवाले सां थियणु घुरिजनि। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।